नाज़रीन, बुलेटिन में कराची जे अवाम खे हिक वॾी ख़ुशख़बरी ॾेई रहिया आहियूं त सिंध हुकूमत तरफ़ां चीन खां घुरायल 49 बसूं कराची बंदरगाह पहुची वयूं आहिनि। सिंध जे इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ट्विटर ते चीन खां कराची पहुतल बसुनि जो तस्वीरूं अपलोड कंदे शुक्र अलहमदुलिल्लाह लिखियो आहे। पीपल्स इंट्रासिटी बस प्रोजेक्ट तहत 49 बसूं ऐं 20 बसूं एधी ऑरेंज लाइन मंसूबे तहत हलायूं वेंदियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बाक़ी बसूं 1 महीने अंदर अची वेंदियूं। नाज़रीन, आम ख़बर सां हिकु भेरो ॿीहर शेयर करियूं पिया त सिंध हुकूमत तरफ़ां चीन खां घुरायल 49 बसूं कराची बंदरगाह पहुची वयूं आहिनि। सिंध जे इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ट्विटर ते चीन खां कराची पहुतल बसुनि जो तस्वीरूं अपलोड कंदे शुक्र अलहमदुलिल्लाह लिखियो आहे। पीपल्स इंट्रासिटी बस प्रोजेक्ट तहत 49 बसूं ऐं 20 बसूं एधी ऑरेंज लाइन मंसूबे तहत हलायूं वेंदियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बाक़ी बसूं 1 महीने अंदर अची वेंदियूं।